खैरपुर मां ख़बर ईंदा हलूं। खैरपुर बरसंत आरामवाण जे रहवासियुनि जो खादिम मोरेजो अहमद खान माची तालिब नाड़ेवाल शाहिद रब नवाज इरफान ऐं ॿियनि जी अॻवाणी में दारावाण पुलिस चौकी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि साफ़िन अॻियां धाईंदे चयो त SHO कंदरा सैयद अब्दुल ख़ालिक शाह अॼु 12 वॻे दारावाण शहर मां असांजा बंद पयल होटल ऐं दुकाननि जा ताला तोड़े रोक रक़म ऐं खीर चांहि वारो सामान LCDयूं सां गॾु 3 रोज़ेदार मोहम्मद बचल नाड़ेवाल दिलबर माची मोहम्मद बचल जुणेजो मथां सरेआम तशदुद करे खणी वियो ऐं मथां बेगुनाह कूड़ो केस दाख़िल कयो। जॾहिं त ॿियनि गिरफ़्तारनि खे सियासी बहासनि जे चवण ते ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो। हिननि वधीक ॿुधायो त 2 लख खां वधीक लाॻत जो सामान पिणु ज़बरदस्ती पुलिस मोबाइल में खणी वियो आहे। हिननि एडिशनल IG सखर DIG सखर SSP सखर खां मुतालबो कयो त इंसान दुश्मन SHO कंदरा हटाए ऐं मामले जो ईमानदार ऑफिसर खां इंक्वायरी कराए असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।